सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। टोक्यो ओलंपिक्स, भारत जी वेट लिफ्टर मीराबाई चानू। टोक्यो ओलंपिक्स में प्रधानमंत्री मोदी बेहद ख़ुशि थियो। हुन चयो त मीराबाईअ जी जीत खां वधीक का शानदार दिल जी ख़ुशी नाहे। सिल्वर मेडल जीतण ते दिली वाधायूं ॾिनियूं। मीराबाई चानू वेट लिफ्टर जे जीत ते भारत जे हर हिकु जवान ते ज़बरदस्त हिमत आई आहे। अहिड़ी जीत ॿुधी असांजे सिंधी ॿारनि खे बि बहिरो वठणु खपे, पंहिंजी जातीअ जो बि शान वधाइणु खपे। डोमिनोज़ ऐं मीराबाई जी ख़ुशी। टोक्यो ओलंपिक में सिल्वर मेडल जीत करण ते डोमिनोज़ मीराबाईअ खे ज़िंदगी भर मुफ़्त में पिज़ो खाराइण जो वादो कयो आहे। मीराबाई चारूना जी उमिरि आहे 26 साल। हिन जीत ते यकदम चयो त हूअ सभ खां पहिरीं पिज़ा खाईंदी, छो जो हिन उहो पिज़ा घणनि वक़्त खां न खाधो हो। कंपनी डोमिनो ख़ुशीअ सां चयो त हूअ मीराबाई चारूअ खे पिज़ा बिल्कुलु मुफ़्त में खाराईंदी। कंपनीअ इहो ट्वीट ते कयो हो। अॼु जो समाचार। प्रधानमंत्री मोदी साहिब जो ऐलान। देश जे खिलाड़ियुनि खे विक्ट्री पंच कैंपेन में पूरी तरह सां मदद कयो। महीने वारे मन की बात प्रोग्राम में नरेंद्र मोदी चयो टोक्यो ओलंपिक में चानूअ जे जीत ते ख़ुशियूं मनायो। हुन चयो त सोशल मीडिया में बि मदद कयो। विक्ट्री पंच कैंपेन शुरू थी आहे, तव्हां बि इहा पंहिंजे टीम सां शेयर कयो। मीराबाई चानूअ जी कहानी। भाउरनि ऐं भेनरुनि सां वॾो थींदे थींदे खाधो खाइण लाइ 10-15 किलोमीटर परे वञणो पवंदो हो। मम्मी चांहि जो कमु कंदी हुई ऐं भाउर ॿनीअ में वेंदा हुआ, पोइ वञी करे स्वेटर बि विकिणंदा हुआ। अहिड़ी तरह सॼो ॾींहुं वेंदो हो। हिकु ॾींहुं कमु कंदे भाउ तमामु थकिजी पियो। चानूअ चयो मूंखे ॾे, मां थी खणां। अजब सां चयो 12 सालनि जी उमिरि में तूं खणंदीअ? हिक ई झटके सां मथे खयईं। घर पहुचंदे सभु माण्हू वाइड़ा थी विया। माण्हुनि अजब थी पुछियो तूं खयो? मूं फ़ख़ुर सां चयो हा मूं खयो, ऐं सभु खिलण लॻा। त पोइ तूं वेट लिफ्टिंग में वञ न। ॿिए ॾींहुं स्कूल वेंदे ख़बर पई त मणिपुर जूं कंजू रानी देवी ओलंपिक में वञी रही आहे। हुन चयो त मां बि उन वांगुरु वञणु चाहियां थी। वेट लिफ्टिंग 22 किलोमीटर परे हुई। हू वठी विया हिन खे एडमिशन जे लाइ। हुन जी ताक़त ऐं मुश्किल जे टेस्ट कयो वियो। हुन खे मज़ो अची वियो, कामयाब थी। हिन जी मम्मी थधियुनि जे ॾींहंनि में प्रैक्टिस लाइ रोज़ 50 किलोमीटर परे स्कूल टाइम ते पहुचण लाइ वठी वेंदी हुअसि। स्कूल में थकावट करे निंड अची वेंदी हुअसि। नेशनल कॉम्पिटिशन में 3 नंबर आई। मम्मी रुनी मगर माण्हुनि ताड़ी वॼायूं। हुननि सम्झो मूं जीतियो आहे। बसि तंहिंखां पोइ महिनत कंदी वई। 2 कलाकनि जी रोज़ 3 कलाकनि जी ट्रेनिंग। कॉमनवेल्थ में पहिरियों गोल्ड मेडल मिलियुसि।
रियो में वई त उते हिन खे टंग में फ्रीज़ थी पई, यानी थधि जो असरु पियो। सभिनी जी हिमत लही वई। मम्मीअ चयसि, हेॾो कमु कयो अथई त तूं छॾी थी? शाहरूअ हिमत कई। 2017 में गोल्ड मेडल मिलियुसि। वरी ट्रेनिंग थी वई ओलंपिक गेम्स जी। टोक्यो ओलंपिक वेझो हो। हालत ख़राब हुअण खां पोइ बि हिन फ़ैसिलो कयो त टोक्यो ओलंपिक में वेंदी। फ़ैसिलो मथां चयईं, वञिबो, ज़रूरु वञिबो। हुन उहो ई फ़ैसिलो कयो जेको 12 साल जी उमिरि में हिन कयो हो। हिन खे इहा ख़बर हुई त हुन खे विल पावर आहे ऐं हूअ जेको चाहे थी कंदी। ऐं हुन मणिपुर में भारत लाइ इतिहास पैदा कयो। इन जीत में मणिपुर चीफ मिनिस्टर एन बिरेन शाह वीडियो ते वाधायूं ॾिनियूं। तंहिं वक़्तु इहा मुलाक़ात होम मिनिस्टर अमित शाह सां थी। अमित शाह यकदम अची माइक ते चयो, इट इज़ अ ग्रेट प्राइड फॉर इंडिया। अॼु जो समाचार। कुंद्रा जे कंपनीअ मां पोर्नो जे धंधे में ॿुधी शिल्पा कंपनीअ मां इस्तीफ़ा ॾिनी आहे। पुलिस हींअर तलाश करे रही आहे कि शिल्पा हिन कम में को पैसे जो फ़ाइदो हासिल करे रही आहे। पुलिस खां ख़बर पई आहे त हिननि जुमे ॾींहं ते शिल्पा खां 6 कलाकनि जी तलाश कई। ध्यान सां ॿुधो दोस्तो, खिलो ऐं सोचो। महामारीअ घणो ई सिखायो। दाल, रोटी ऐं खीर, सवाद ऐं ताक़त वारो खीर जो नओं मिलावट। कोरोना असांजी लाइफ स्टाइल खे ई बदिलाए छॾियो आहे। डॉक्टर त सादे खाधे खाइण लाइ सलाह ॾिनी आहे। दाल, रोटी ऐं खीर। असांजे देश में इहे 3 पौष्टिक आहिनि। इहो ई खाधा आहिनि जेके असांखे रोग खां परे रखंदा आहिनि। हेल ताईं जिन खां असीं परे पे भॼासीं उहे ई असांजो इम्यून ऐं सिहत लाइ सुठा आहिनि। दाल खे रामबाण चवंदा आहिनि। पौष्टिक प्रोटीन आहे। ब्लड प्रेशर न थींदो। हफ़्ते में 3 दफ़ा दाल खाइणु घुर्जे। छोला, राजमा, चणा, साबित मुङ। इन में इहो फ़ाइदो आहे त काफ़ी वक़्त लाइ बुख न लॻंदी आहे। हिन में फाइबर आहे। स्नैक, जंक फूड बिल्कुलु परे रखो। रोटी, मल्टीग्राम अटो खाओ। स्वादिष्ट आहे ऐं पौष्टिक आहे। हिन में फाइबर आहे। ब्लड शुगर खां बिल्कुलु फ़ाइदो आहे। फैट्स खां परे आहे। मिल्क यानी खीर, हिन में कैल्शियम भरपूर आहे। हॾ मज़बूत थींदा आहिनि। प्रोटीन आहे। मांसपेशियूं मज़बूत थींदा आहिनि। दंद में कॾहिं बि सूर न थींदो आहे। बिल्कुलु मज़बूत थींदा आहिनि। जॉइंट पेन खां बिल्कुलु परे। इन खां सवाइ बाज़ार खे छॾे घर जो ठहियलु खाधो सुठो आहे। महिरबानी। सिंधी सदाईं आबाद रहो। जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि। सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में